वापस साईं गुलशन साहब सिंध जा सरमायो हुआ ऐं साईं सां त घणे वक्त का हो उथण वेहण असांजो, पर जॾहिं खां बैरिया टाउन के खिलाफ़ अमली जिद्दोजहद हुई थी तॾहिं साईं जे तमामु घणा वेझा थियासीं। ऐं साईं जे मरूने मिनती असां ॿ अखर जेके लिखण सिखिया आहिनि या लिखण जी कोशिशि करियूं पिया, उहो बि साईं जे करे लिखूं पिया। बाक़ी साईं जी जॾहिं खां तबियत ख़राब थी, उन तबियत जी ख़राबी जे बावजूद बि साईं वेठो कोन ऐं मुसलसल जहद मुसलसल जारी हुई उन्हनि जी, चाहे उहो कराची जी पुराणी तारीख़ खे, सिंध जी पुराणी तारीख़ खे, लिकल तारीख़ खे ज़ाहिर करणु हुजे, या बैरिया टाउन जी वालार जे ख़िलाफ़ु हुजे, या ॿियो कहिड़ा बि इशूज़ हुजनि, उन्हनि ते साईं मुसलसल जिदोजहद कंदो रहियो। जॾहिं खां साईं जी तबियत ख़राब थी मुसलसल सिंध गवर्नमेंट त साईं जे इलाज जो छा ऐलान कयो हो सरकारी सतह ते, पर असांजो मुतालबो तॾहिं बि इहो हो त साईं जो जेको सो इलाज बैरून मुल्क मां करायो वञे, छो जो साईं जे पाइजादी बि तमामु घटि आहिनि। पर बदकिस्मती या जेको हो नसीब में, उहो साईं जी हयाती एतिरी लिखियल हुई, बसि हाणे छा था करे सघूं, दुआ ई करे सघूं था अल्लाह ताला संदसि दर्जात बुलंद करे। ऐं मुतालबो इहो था करियूं सिंध हुकूमत खे त साईं जे नाले को इंस्टीट्यूट ठाहे तालीमी, छो त साईं जेको सो इल्मु अदब सां वाबस्ता हुआ, ऐं त साईं जे नाले सां को इंस्टीट्यूट नओं ठाहे उन साईं जे नाले सां मनसूब कयो वञे, त इहो असां मलीर वारनि ते सिंध हुकूमत जो एहसान त न हूंदो। साईं जो इलाही वॾियूं इल्मी ख़िदमतूं आहिनि, पर पोइ कुझु त छंडो लॻी सघे थो उन ते, साईं जेको ओच ते मौत ते या ॾुख ते जेको मलीर सदमे में आहे, उन ते छंडो पई सघे थो। महिरबानी।